जय झूलेलाल। अॼु असां ठाहींदासीं बिहनि जी भाॼी थूम और टमाटे जे मसाले में। इहे ज़बरदस्त भाॼी ठाहींदासीं जेका खाइण में ॾाढी टेस्टी लॻंदी आहे। बिल्कुलु आसान सी रेसिपी आहे हिन जी। जय झूलेलाल दोस्तो, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अचो त रेसिपी स्टार्ट था कयूं पिया। इन लाइ असांखे सभिनी खां पहिरियों खणणा आहिनि बिह। बिहनि खे चङी तरह साफ़ु कंदासीं पहिरीं। उनखां पोइ छिलणो आहे इनखे। छिलण खां पोइ इन नंढा नंढा असां टुकर कटींदासीं। बिहनि खे गोल गोल कटींदासीं। तव्हां चाहियो त इनखे आॾे में बि कटे सघंदा आहियो। साइज़ नंढी वॾी तव्हां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियो। सभिनी बिहनि खे कटण खां पोइ इनखे चङी तरह असांखे धोइणो आहे, छाकाणि त बिहनि में केॾी महिल मटी बि हूंदी आहे। सभु बिह मां कटे रखिया आहिनि। इनखे धोई करे असां इनखे विझंदासीं कुकर में। कुकर में विझण खां पोइ इन में विझंदासीं असां पाणी और इनखे 2 सीटियूं लॻाए बॉइल कंदासीं। पाणी सां गॾु थोरो सो लूणु विझंदासीं इन में। ॾिसो, मां इनखे 2 सीटियूं लॻाए बॉइल कयो आहे। बिह ॻरी विया आहिनि चङी तरह। इनखे हिकु कटोरे में कढी रखंदासीं। तेसिताईं असां खणंदासीं थूम, अदरक ऐं सावा मिर्च। इन्हनि खे मिक्सी जार में पीसणो आहे। इन जी इन तरह पेस्ट ठाहींदासीं या उनखे हमाम दस्ते में कुटे करे इन जी पेस्ट ठाहींदासीं। हाणे हिकु खणंदासीं तई। तईअ में विझंदासीं 2-3 चमचा तेल। तेल गरम थी वेंदो त इन में सभिनी खां पहिरियों असां विझंदासीं जीरो। जीरो विझण खां पोइ थूम, अदरक ऐं सावा मिर्च जेके असां कुटे रखिया आहिनि उहे विझंदासीं। लॻभॻि 2 चमचनि जे क़रीब आहे इहो। इन खां पोइ इन में विझणी आहे सौंफ। 1/2 चमचे जे क़रीब असांखे सौंफ विझणी आहे। इन सां ॾाढी बढ़िया टेस्ट ईंदी आहे। तव्हां चाहियो त इनखे कटे बि सघंदा आहियो, पर इहे विझंदव त मां चवंदीमांव ॾाढी सुठी टेस्ट ईंदी। और थोरी सी इन में विझणी आहे हिंग। इन्हनि सभिनी खे चङी तरह मिक्स करे कुझु सेकंडनि लाइ भुञंदासीं। कंटिन्यूस घुमाईंदे थूम खे चङी तरह भुञंदासीं। उन खां पोइ असां टमाटा पीसे रखंदासीं और उहा टमाटनि जी पेस्ट असांखे विझणी आहे। ॾिसो, हे चङी तरह लॻभॻि भुंजी वियो आहे। हाणे इन में विझंदासीं पीसियल टमाटा। 2 टमाटा मैं मिक्सी जार में पीसे रखिया आहिनि। मिक्स कंदासीं इनखे चङी तरह और टमाटे खे सिजाइणो आहे जेसि ताईं इहो तेल छॾे। इन में गॾोगॾु सुका मसाला बि विझी छॾींदासीं असां। सुकनि मसालनि में विझंदासीं धाणा, 1 चमचो धाणा। इन खां पोइ इन में विझंदासीं ॻाढ़ा मिर्च। हिते मां नॉर्मल ॻाढ़ा मिर्च विझी रही आहियां, पर कश्मीरी ॻाढ़नि मिर्चनि जो इस्तेमालु कंदव त बढ़िया कलर ईंदो इन में। हैड विझंदासीं गॾोगॾु। चङी तरह मिक्स कंदासीं और इनखे चङी तरह भुञणो आहे असांखे, जीअं टमाटो चङी तरह सिजी वञे और इन मां तेल निकिरणु चालू थिए। तेसिताईं असां इनखे भुञंदासीं। पहिरियों बाहि खे तेज़ रखिणो आहे, उन खां पोइ इनखे सिम ते रखिणो आहे। थोरो सो लूणु विझंदासीं। असां बिहनि खे बॉइल करण महिल बि लूणु विधो आहे, त मसाले जे हिसाब सां असांखे हिते लूणु विझणो आहे। चङी तरह मिक्स कंदासीं। ॾिसो, इन मां धीरे धीरे हाणे तेल निकिरणु चालू थी वियो आहे। त बिह जेके असां बॉइल करे रखिया आहिनि उहे असां इन में विझंदासीं। चङी तरह मिक्स करे इन्हनि खे सिजाईंदासीं। ये जाम बढ़िया बिह लॻंदा आहिनि दाल चांवरनि सां, दाल फुल्के सां, माखणी दाल फुल्को और ये बिह तरियल हुजनि त ॾाढो मज़ो अची वञे। इन में विझंदासीं 1 चमचो खसखस और 1 चमचो इन में विझंदासीं असां अछा तिर। हिकु दफ़ो वरी मिक्स कंदासीं जीअं तिर और खसखस चङी तरह सभिनी बिहनि ते लॻे। साओ मसालो विझंदासीं।
इनखे घुमाईंदासीं चङी तरह और उन खां पोइ थोरो सो इनखे सिजाइणो आहे जीअं मसालो जेको असां विधोसीं यानी साओ मसालो उहो कचो न रहे, थोरो सो सिजी वञे। सो लॻभॻि असांजा बिह तयार थी विया आहिनि। इनखे गर्मा गर्म माखणी दाल और फुल्के सां सर्व कंदासीं, ॾाढा बढ़िया आहिनि। त हिकु दफ़ो ज़रूरु ठाहिजो इहे थूम टमाटे वारा बिह और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो। अगरि तव्हांखे मुंहिंजो वीडियो पसंदि आयो हुजे त उनखे ज़रूरु लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम ते ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी वीडियो खे ज़रूरु शेयर कजो और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद।